ओ शोक हवा, ओ शोक हवा, ओ शोक हवा, ओ शोक हवा। मखदूम बिलावल के चल जा, चलती जगनी का बाहर कर। ओ शोक हवा, ओ शोक हवा, ओ शोक हवा, ओ शोक हवा। मखदूम बिलावल के चल जा, चलती जगनी का बाहर कर। ओ शोक हवा, ओ शोक हवा, ओ शोक हवा, ओ शोक हवा। मखतूम बिलावल रहमतुल्लाह अलैह शहीद सिंध जो आलिम ऐं दरवेश हुयो। मखतूम बिलावल ज़ात जो समूह हो। संदसि वालिद जो नालो मखतूम हसन हो। मखतूम बिलावल दादू ज़िले जे हिक ॻोठ टिलटीअ में 4 रबीउल अव्वल 856 हिजरीअ मुताबिक़ 16 जून 1451 ईस्वीअ ते पैदा थियो। मखतूम बिलावल जो ॾाॾो मखतूम इदरीस लसबेले जो हुक्मरान हुयो। मखतूम बिलावल बादशाही निज़ाम में पलजण बावजूद भी सादी तबियत जो मालिक हुयो। दुनियाई मामलन में हुन जी तवज्जो तमाम घट हूंदी हुई। हुन जो शौक़ दीनी तालीम इबादत करण हुयो। शुरुआती तालीम सैयद शहाबुद्दीन शाह जे मदरसे में ऐं सैयद नूर हसन शाह बुखारी वट हासिल कयई, जंहिंमें नाज़रा कुरानी ऐं फिक़हा जा किताब पढ़ण सां गॾु अरबी फारसी इल्म जी तालीम पिण हासिल कयई। संदसि ज़हानत जे करे मखतूम बिलावल काफ़ी किताब बर ज़बान याद करे वियो। उन करे संदसि उस्ताद समूरा तालिब इल्म खेसि इज़त ऐं क़द्र जे निगाह सां ॾिसंदा हुया ऐं पाण जॾहिं वॾो थियो त हुन को कम इख्तियार कयो। उन ज़माने में उन कम जो वॾो क़द्र हूंदो हुयो। ख़ुदा जो सभु कुझु हूंदे बि हॾनि जे पोहरे खे तरजीह ॾिनाई ऐं पंहिंजे कोर के पोहरे मां गुज़ारो पिण कंदो हुयो। उन नेक किरत खे भलारे भिट धणी पिण सारायो आहे। हलो हलो कोरी नाज़ुक जिनी जो नीह गंढन सारो डी छिनण मूर न सिखिया। मखतूम साहब जा वॾा असुल ठट्टे जा रहवासी हुया, पर पोइ बागबान लग सेवण में अची रहा। उन वक्त मखतूम दानियाल नाले हिकु अल्लाह जो लोक दरवेश बागबान में रहंदो हुयो। मखतूम दानियाल मखतूम साहब जी सोबत में घणो ईंदो हुयो। एक ॾींहुं मखतूम साहब पंहिंजे कम में मशगूल हो ऐं मखतूम दानियाल नाले हिकु अल्लाह लोक दरवेश भी बागबान में रहंदो हुयो। मखतूम दानियाल संदसि भरसा वेठो हुयो त सैयद हैदर शाह नाले हिकु साइल काफ़िले समेत मखतूम साहब वटि अची निकितो। मखतूम साहब अडाणे मां निकिरी संदसि इस्तक़बाल कयो ऐं मखतूम दानियाल खे मेहमान जी रहाइश लाइ अलॻि जाइ ठाहिण जो हुकुम पिण कयो ऐं मेहमान खे रहण लाइ रहाइशगाह ते वठी वियो। खाधे जो पिण इंतजाम कयाई। मखतूम साहब ब वॾियूं देगियूं तयार कराए खणाए आयो। हिक में तहरी ऐं ॿिए में कणक जो ॾारो हुयो। चवनि था त जंहिं तहरी खाधी उन जी किस्मत में भी खुदा परस्ती ऐं दुनियादारी लिखजी वई ऐं जिन ॾारो खाधो तिन खे कामिलियत ऐं बुज़ुर्गी हासिल थी। उन वक्त मखतूम दानियाल शेख भिरकण ऐं हैदर शाह ॾारो खाधो ऐं साहिबे करामात बणजी विया। इहा ख़बर ठट्टे जे मीरा मोहम्मद जोमपुरीअ खे पई, सो साड़ विचां अची मखतूम साहब जे खिलाफ ॻाल्हाइण लॻो। मीरान मोहम्मद पक्को इरादो कयो त मखतूम बिलावल खे माराए छॾिजे। ठट्टे जा हुक्मरान मीरा मोहम्मद जे असर में हुया। उन खां अॻु हिकु तारीख़ तस्करो हिन रीत आहे त ॼाम फेरोज़ जे ज़माने में 914 हिजरीअ ऐं 927 हिजरीअ जॾहिं मिर्ज़ा शाह बेग अरगून 928 927 हिजरीअ सिंध ते का दौरान बागबान वटां गुज़रियो त मखतूम बिलावल रहमतुल्लाह अलैह ऐं संदसि मुरीदनि क़ौमी गैरत विचां मथसि हमलो कयो, पर शाह बेग सिर बचाए भॼी वियो ऐं ठट्टे वञी ॼाम फेरोज़ खां हिकु मुआहदे तहत सेवण जो इलाइक़ो ऐं टलटी वेझो अची सरहदे वारनि माण्हुनि खे सॾाए पंहिंजी बैत वठण शुरू कयाई। माण्हुनि बैत करण खां इनकार कयो ऐं किन माण्हुनि शाह बेग खे ॿुधायो त मखतूम बिलावल माण्हुनि खे मना करे रहियो आहे, जंहिंजे करे मखतूम साहब ते मुख़्तलिफ़ इल्ज़ाम लॻाया विया ऐं हिकु मोची खां जुती तयार कराई वई जंहिंमें कलाम पाक जा वर्क अंदर रखिया विया ऐं उहा जुती मखतूम साहब खे नज़राने तौर ते ॾिनी वई, पर मखतूम साहब उहा जुती पेरनि में कॾहिं न पाती।
आखिर कूड़ा गवाह करे मखदूम साहब ते इल्जाम हयो हुयो ऐं आलमन कलाम पाक जी बेहुरमतीअ जी ॾोह में मौत जी सज़ा जी फतवा जारी करे छॾी, खेस घाणे में पीण जो हुकुम ॾिनो हुयो। मखदूम साहब खे उन वक्त काज़ी सफ़ाई में कुछ चवण लाइ चयो त मखदूम साहब चयो त मां कुछ चवण थो चाहियां ऐं रज़ा इलाही ते राज़ी आहियां। उन बाद जिस्म खे लोही घाणे में पेरन खां वठी पीढ़े कबाब मिसल बणायो हुयो। संदस मुरीदन संदस खून ऐं गोश्त खे हिक मट में विझी मौजूदा जाइ ते दफन कयो। इहा शहादत तारीख़ 1 मुहर्रम 929 हिजरीअ ते थी। शहीद मखदूम बिलावल अमर बणजी वियो, दुश्मन निस्तो ई नाबूद थी विया। मखदूम जी अॼु बि रूहानी हुक्मरानी कायम ऐं दाइम आहे ऐं महा पहिरियों जुमो एतराम सां मल्हायो वेंदो आहे। यकीन नाज़रीन तव्हां हिन वीडियो मां इंफॉर्मेशन ज़रूर हासिल कई हूंदी त हक़ ऐं सच जी राह ऐं पंहिंजी धरतीअ सां प्यार कंदे कीअं मखदूम बिलावल शहीद थियो। वीडियो खे